ह्यूमन राइट्स फोरम ऑफ पाकिस्तान पारां रोहड़ी वेझो सालेह पट में अहम गॾजाणी थी गुज़री। गॾजाणी सखर डिवीज़न सदर मोहम्मद सईद अगवाणी में थी, जंहिंमें तय कयो वियो आहे त कामरान अली बेहण, सिकंदर अली मक्सी, गुलाम अली मलाह, अली नवाज़ मीरानी, तालिब हुसैन सुमरो खे तालका सालेह में उहदनि सां नवाज़ियो वेंदो। उन मौक़े ते सखर डिवीज़न जॉइंट सेक्रेटरी मोहम्मद सचल सोलंगी, नायब सदर तालका रोहड़ी, जनरल सेक्रेटरी गुलाम हुसैन चना मौजूद हुआ। उन मौक़े ते सईद चना जो चवण हो त सालेह पट में तमाम घणो टैलेंट आहे। ग़रीब मिसकीनन जी ख़िदमत करण जो तमाम घणो जज़्बो रखंदड़ दोस्त ह्यूमन राइट्स फोरम में शामिल थिया आहिनि। नवनि शामिल थींदड़नि जो चवण हो त असां अॻु बि सोशल कमनि सां दिलचस्पी रखंदा आहियूं।